जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। 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 सो बेमुख बेहद खोटा। सो बेमुख बेहद खोटा। बेमुख बेहद खोटा। सो बेमुख बेहद खोटा। सो बेमुख बेहद खोटा। सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। गुर पूरे को पिठ जो देवे। 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 वेष्टा का सो कीड़ा होवे। निष्ठा का सो कीड़ा होवे। वेष्टा का सो कीड़ा होवे। निष्ठा का सो कीड़ा होवे। काल पकड़ तिस चोटा, सो बेमुख बेहद खोटा। काल पकड़ तिस चोटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। गन का चित जो थिर नाही। 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 बेमुख भटके त्यों भव माही। बेमुख भटके त्यों भव माही। मान आपको मोटा, सो बेमुख बेहद खोटा। 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 बेमुख का मन भूंड समाना। बेमुख का मन भूंड समाना। सुगंधी छोड़ करे मल पाना। सुगंधी छोड़ करे मल पाना। पापों की ले पोटा, सो बेमुख बेहद गठड़ी। पापों की ले पोटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। कहे त्यों सुख चाहो प्यारा। कहे त्यों सुख चाहो प्यारा। बेमुख से नित करो किनारा। बेमुख से नित करो किनारा। वेद देत यह वोटा। वेद देत यह वोटा। बेमुख बेहद खोटा। वेद देत यह वोटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। जो त्यागे सतगुर ओटा, सो बेमुख बेहद खोटा। बेमुख बेहद खोटा। सो बेमुख बेहद खोटा। प्रेम साचो श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल है। पूजने योग असांजा संत महात्माओं ऐं गुणीजन मंडल सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम।
ईअं त सुठो बि लॻंदो आहे। मोहन जहिड़ो भॼन जे आऊं बि ओड़ी को लिखा ॻाल्हि खणी अचां। आहे हिते ई अमरापवाणी असांजी आहे या अमरवाणी आहे, सभु कुझु हिन में आहे, ॻोल्हण वारे खे मिलंदो। शब्द गुरां प्रकट गुरां की दे, गुरु ग्रंथ को मानियो प्रकट गुरां की दे, जहाँ का हृदय शुद्ध है खोज शब्द मिले। इन में ॻोल्हे त मिली वेंदो। ॿिए हंधि काई घुमण जी ज़रूरत कोन्हे, घणा शास्त्र पढ़जनि, मथो खपाइजे, पोइ ज्ञान ओतिरो ई ओतिरो थींदो। तव्हां जेकर भई हिकिड़ो सीन ॾिठो आहे त उहो यादि रहंदो, जे 100 सीन ॾिठा आहिनि त पोइ 100 ई कोन यादि रहंदा। हिकिड़ो त कंहिंजो, हिकु त कंहिंजो, पोइ मिक्सिंग पई थींदी। हिकिड़ी किताब मां ॿुधाईंदुमि त साॼी ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी, ख़बर आहे भई हिते हिते हीअं ईंदो। ऐं जंहिं महिल भई 10 किताब खोलंदुमि पोइ हले हिन में आहे, अलाए किथे में पढ़ी, ख़बर कान्हे, ईअं थी वञे। मन मुख चओ, बेमुख चओ, मूर्ख चओ, जेको मन मते ते हले उहो चओ। संतन महात्मा चयो आहे ज़िंदगीअ में जेकी ॻाल्हि थिए न, इहा मन मत जेका आहे न, हिनखे छॾियो। खोटी ॿुधी आहे, हिनखे छॾियो। परमत दुरमत गुरमत, परमत मनमत परमत दुरमत मनमत परमत मन दुरमत परमत दुरमत मनमत मारींदसि ऐं गुरमत हर मत ज्ञाता में गुज़ारींदसि। साईं टेऊंराम साहिबु चयो आहे त भई जीवन में भुलाइण जी ॻाल्हि कहिड़ी आहे, कोई परमतड़ियो थिए या सुठी ॻाल्हि न आहे, ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। जो ॿिए जे मथे ते थो हले न, पंहिंजी ॿुधी नथो हलाए। माण्हूअ खे पंहिंजी नज़र थोरी बि हुजे त सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजी हलंदी हले उहो सुठो आहे। बाक़ी ॿिए जी हलंदीअ ते, ॿिए जे मत ते, ॿिए जे ॻाल्हि ते, ॿिए जे धन ते, ॿिए जे माल ते टोपी रखे निराड़ ते त फ़ाइदो कुझु न पए। प्रेम सां चओ श्री राम। छो जो पराए माल ते माण्हू केतिरो हली सघंदो। असांजो संत हिकिड़ो आसीसा कंदो न कंहिंखे, चवंदो यार हर को ख़ुशि रहे पंहिंजे ख़र्च ते। छा चए, तव्हांखे जेकी पंहिंजो हुजे उन ते ख़ुशि रहो। थोरी ताक़त आहे उन में सुठो, घणो आहे जेको पंहिंजी झूपड़ी उहा सुठी, ॿिए जो मकान बिल्डिंग बंगलो उहो सुठो, महल सुठो न। तीअं नज़र बि भॻवानु पंहिंजी ॾिए, पंहिंजे नज़र सां माण्हू ॾिसे, पंहिंजे हथ सां कमु करे, पाण करे। तीअं ॿुधी बि पंहिंजी, ॿुधी बि ॿिए जी न खपे। जे न ॿिए जी ॿुधी असां ते हलंदासीं त पोइ उनखे ॾाढो वरी ख़राबु हुजे। सदबुद्धि भॻवानु इहा ॾिए जो ॿिए जे ॿुधीअ ते न हलूं, पंहिंजे ॿुधीअ ते जेकी हलूं। छो न पंहिंजे ते हलिबो त माण्हू पाण ई सिधो हलंदो। ग़लति केरु रहंदो जेको ॿिए जे ॿुधीअ ते हलंदो। अलाए मूंखे बि ख़बर कोन्हे, हिकिड़ो अॻियां हले पियो, हिकिड़ो वरी उन पुठियां हले पियो। उहो चएसि पियो भई पुठियां डाकू अलाए छा कार खणी पे हलिया, त हेॾां मोड़ हीअं मड़ हीअं मड़ त बचंदो पियो हले। त हाणे हुनखे चईसि हाणे हेठि वेह, हेठि वेह त गोलीअ मरी वियो। चई वरी कीअं तो हिनखे, चई हिनखे मारणो ई हो न। मुंहिंजे चए सां हले पियो, हेॾां मोड़ हले। किथे कंहिं पिक्चर में आहे, ख़बर कोन्हे कहिड़ी आहे, मां ॾिठी कोन्हे, ख़ाली ॿुधी आहे कंहिं चयो त हिनखे मारणो हुअसि। त हुनखे चई हेठि वेह, त हेठि वेठो त हेठि झुकियो, हेठि झुकियो त गोली लॻी। जे न झुके हा त न लॻेसि हा। हुन ॾिठई पुठियां, हुन चयो ॿिए जे मत ते हलंदो त माण्हू मरंदो ई मरंदो। इहा ॻाल्हि हिकिड़ी पकी आहे। जंहिंजी बि मत ते हलो, ॿिए जी मत ते न हलो। चई साईं पोइ चओ था गुरूअ जी, चई गुरू को ॿियो आहे छा? इहा बि त सम्झण जी ॻाल्हि आहे। गुरू ॿियो थोरी आहे। गुरू माता पिता इहे ॿिया न थींदा आहिनि। उहे कॾहिं कुझु बि थी पई इहा ॻाल्हि ग़लति न चई सघंदा। इन करे वॾनि जे चए ते हलिजे, वॾनि जी आज्ञा में हलिजे, शास्त्र जे मते ते हलिजे। सभिनी खां उत्तम आहे शास्त्र जो मत हले। सो बि केरु हली सघंदो जंहिंखे पंहिंजी ॿुधी हूंदी, सो हली सघंदो। जंहिंखे पंहिंजी ॿुधी न आहे सो न हली सघंदो। श्री कृष्ण भॻवानु चयो हर कंहिं ॻाल्हि में तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्या कार्यो व्यवस्थितो। कमु हुजे, करिणो हुजे या न करिणो हुजे,
हाँ करणी आहे या न करणी आहे उन शास्त्र जो प्रमाण खण। पर तंहिंखां पोइ बि चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, उहा मुंहिंजी यादि रख। पछाड़े जो 18 अध्याय गीता जा ॿुधाए, आख़िरी में चईंसि त अर्जुन तोखे मां ॿुधायो जेतिरो तोखे न मूं ॿुधायो आहे इन खे सर्वमेतद विमर्शई सर्वमेतद विमर्शई तद शेषेण अशेषण माना पूरे जो पूरो, तेरे पाछी न रख, इन सभिनी खे भुलाए। यथेच्छसी तथा कुरु, जीअं खपई तीअं वञी कर, पंहिंजी ॿुधी हलाइजांइ। जीअं पंहिंजी ॿुधी हलाईंदे अकुल सां कंदे शास्त्र जी ॻाल्हि मिलाए करे हलंदे, पंहिंजी ॿुधीअ खे शास्त्र सां मिलाए हलंदे, पोइ तोखे जीवन ॾुखियाई कोन थींदी। उहा गुर मत थी, हर मत थी। भॻवान जी मती आहे, भॻवान जो हुकुम आहे, भॻवान जो मतो आहे, गुरूअ जो मतो आहे, शास्त्र जो मतो आहे ऐं तुंहिंजो बि मतो आहे। पोइ तूं उहा ॻाल्हि भले कर। पर तूं चई गुरू शास्त्र भले छा बि चवनि, ऐं पंहिंजे मन मते ते हलां, त उनखे मूर्ख चइबो आहे। ऐं उहो खोटो आहे। केतिरो खोटो आहे? बेहद खोटो आहे, जंहिंजी हद न आहे। छो जो उनजी खोटाई जी ख़राबीअ जी हद ईंदी कान। बेहद खोटो आहे, ख़राब में ख़राबु आहे। जो पंहिंजे जो सतगुरूअ जी ओट छॾे थो, सतगुरूअ जो मत छॾे थो, शास्त्र जो मत छॾे थो, भॻवान जो मत छॾे थो, उनखे सुठो कीअं चइबो? जो त्यागे सतगुर ओट, जेको सतगुरूअ जो आधार छॾे थो, सतगुरूअ जी ओट छॾे थो, उनजे मते ते मिड़ई नथो हले, त उनखे जीवन में तकलीफ़। धर्म जे मते ते नथो हले। एकादरीअ में अलाए कहिड़ी रावण खे उहो पई चए मंदोदरी, तूं राम जे बेमुख थियो आहीं न, तॾहिं तुंहिंजो अहिड़ो हाल थियो आहे। राम जे बेमुख थियणु, हरि जे बेमुख या भई गुरूअ जे बेमुख, गुरूअ खां पासीरो थियणु, उन्हनि खां उन्हनि जे चए ते न हलणु, उन जे मते खे न मञणु, उनजो अहिड़ो ई हाल थींदो कि रोअण वारो बि केरु न बचंदुसि। एतिरो खोटो थी सघंदो आहे। रावण खे कंहिं ॻाल्हि जी कमी न हुई। माताऊं अचो बि देरि सां ॻाल्हायो, ॿाहिरि न ॻाल्हाईंदा आहियो। शाबाश तव्हांखे ॾियां या 5 मिंट बंदि कयां, तव्हां वेहो कथा कयो। देरि सां बि अचो था, ॻाल्हायो बि था, विघ्न बि ॿियनि खे विझो था, पाप बि कयो था। ऐं वरी ॾाढो ॻाल्हाईंदो आहियां बाबा जी, ओ माई, हीअं रड़ करे वरी चवंदुमि बाबा जी वांगुरु, पोइ बेइज़ती थींदी। शांतीअ में अची आया बि देरि सां, वियो बि अची चुप करे न। गोड़ करण जी घर में गोड़ न करे आया हेॾो, या पोइ वरी ॿाहिरि वञी गोड़ कजो। भॻवान करे सदाईं तव्हांजे घर में गोड़ हुजे, पर हिते त न कयो। कॾहिं शांती थिए वई न। ऐं त चवंदो आहियां भई सदाईं जो सत्संग में भई शांती छो नथा करियो? आया बि देरि सां, गोड़ बि वेही कयो, ॿियनि जो बि सुख फिटायो। प्रेम सां चओ श्री राम। अॻिते केरु ईंदो ऐं बेइज़ती कंदोमांसि, न त पोइ या त घरां ॻाल्हाए अचो पूरो। प्रेम सां चओ। ऐं बि कावड़ कंदा आहियूं, उहा शांती सुठी थी वेंदी आहे। इहा कावड़ बि सुठी। प्रेम सां चओ श्री राम। शांती थी वई न। न कया त केरु ॻाल्हि ॿुधे ई न। हीअ त कमाल जी ॻाल्हि थी वई। सत्संग में अची गोड़ कजे या माण्हू चइजो। इहा ई ॻाल्हि पई हले भई जेको खोटो केरु आहे? बेहद खोटो आहे जेको गुरूअ जी अची गोड़ करे। भॼन ई पियो, जो त्यागे सतगुर ओटा सो बेमुख बेहद खोटा। पोइ बेहद खोटो आहे। जेको खोटो बि ज़्यादा आहे त उनखे दंड बि ओतिरो ई ज़्यादा मिलंदो न। कोई बची सघंदो छा? माण्हू खे कर्म जो फल मिलणो ई आहे। कॾहिं कर्म जो फल न मिले ईअं थियो ई कान्हे। कर्म आहे, भोगे बिन भागे ये नहीं, कर्म गति बलवान। कर्मनि जी गति एॾी बलवान आहे जो भीष्म पितामह जहिड़े खे बि 100 जन्मनि खां पोइ बि अची पकड़ीसि, छॾियईंसि न। पर जॾहिं माण्हू ईअं खोटो हलंदो त ई पकड़ंदो, न 100 जन्म छो न पकड़ीसि। कथा तव्हां बि ॿुधी आहे। मां पंहिंजे हुन सर्वानंद गीता जेका छपी आहे न, हुन में हिकिड़े हंधि लिखियलु आहे 100 जन्मनि ताईं कीअं बची वियो? छाकाणि सुठो पई हलियो। त पाप खे ताक़त न आहे हुनखे पकड़े सघे, पर थोरो खोटो हलियो न आहे ऐं खट हुनखे पकड़ियईं। पोइ भले केॾा हुन शुभ कर्म कया, केॾा हुन सुठियूं ॻाल्हियूं कयूं, तंहिंखां पोइ बि हुनखे फ़ाइदो कुझु न पियो, पकड़िजी पियो। त पूरा गुर पूरे को जो पिठ देवे, जेको पूरे गुरूअ खे पुठी थो ॾिए, माना उनजो वचन नथो मञे, उनजी ॻाल्हि नथो मञे, उनजे चवण जे वचन जे उबतड़ हले थो।
जेको हू चए थो उनजो उबतो हले। सुबुह जो 16 अध्याय गीता जो हले पियो, उन में भगवान हिकिड़ा देवी संपदा जा ऐं हिकिड़ा आसुरी संपदा जा गुण ॿुधाया अथई। देवी संपदा वारो छा कंदो आहे ऐं आसुरी संपदा वारो छा कंदो आहे? चई हिकिड़ो ई फ़र्क़ु हूंदो आहे, जेका ॻाल्हि करण जहिड़ी हूंदी आहे न, भई हीअं करणु खपे, की भई सच ॻाल्हाइणु खपे, त उहो ॻाल्हाइणो न आहे। उन में उन जी प्रवृत्ति थींदी कोन। जानामी धर्मम नच में प्रवृत्ति, धर्म खे ॼाणा थो पर धर्म नथो करे सघां, ऐं ॼाणी थो नथो करे सघे। इहो छा मतिलबु? चई भई ॾुखियो कमु त न करे सघूं, त चई न, करे त सभु कुझु सघंदो आहे। जानामी अधर्मम, अधर्म खे बि ॼाणा थो पर नच में निवृत्ति, उहो वरी ज़बरदस्ती कंदो ई थो हलां। हिकिड़ो साईं जन ॻाल्हि पिया ॿुधाइनि, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। चवनि त भई हिकिड़ो तुलसीदास महाराज ॿुधायो भई हिकिड़ो मंत्र आहे जेको सभिनी खे वस में करे सघिजे। उहो 2 मंत्र आहिनि, माना मंत्र साॻियो आहे पर 2 तरीक़नि सां थींदो आहे। हिकिड़ो आहे भई शमशान में वञी हुन मुर्दे जे रख ते टांडनि ते वेही एॾी गर्मीअ में ॾींहं जे टाइम में, ऐं राति जो बर्फ़ ते वेही करे उनजी साधना कबी आहे। मंत्र उहो ई ॿिए खे वस में करण जो वशीकरण मंत्र चइबो आहे। प्रेम सां चओ श्री राम। ऐं ॿियो वरी कीअं भई सौंस दुआ, जंहिंमें कोई तकलीफ़ न, उहो कहिड़ो आहे? मिठो ॻोल्हणु, मिठो ॻाल्हाइणु। इन सां सभु वस में थी वेंदा आहिनि। कड़े ॻाल्हाइण सां कावड़ खाईंदा, मिठे ॻाल्हाइण सां सभु भई वस में थी वेंदा। त मिठो ॻाल्हाइजे, पोइ ॿिन्ही मां भई करिणो हुजे त हाणे तव्हां खां ख़ाली हिकु सुवालु पुछंदुमि त घणा माण्हू करण लाइ तयारु थी वेंदा? जेको भई बाहि ते वेही, ॾींहं जो बाहि ते वेही करे ऐं राति जो बर्फ़ ते वेही करे जाप कजे, उनजी साधना कजे। ऐं हिकिड़ो जेको सरल आहे, त घणा माण्हू कहिड़े मंत्र कहिड़े तरीक़े लाइ तयारु थींदा? ईअं पुछांव थो। उहो चवंदा बाहि ते वेही करे गर्मीअ में उहो कंदासीं, ऐं बर्फ़ ते वेही सियारे में राति जो 2 बजे उहो वेही साधना करे सघूं था, पर मिठे ॻाल्हाइण जो इहो कमु पाण खां न थिए। आसुरी प्रवृत्ति इनखे चइबो आहे। रावण इहा ई ॻाल्हि चई, होय भजन नहीं तामस देहा। ख़बर त अवसर त भजन करण सां मुक्ति थींदी न, रावण खे ख़बर कोन, ईअं पियो चए। 4 वेद पढ़ियल हो, वेद थींदा ई 4 आहिनि, सो 4 ई पढ़ियो। पर जेसि ताईं गीता में हली तेसि ताईं 3 वेदनि जी ख़बर, चौथो हुनखे मञींदा कान हुआ। पर रावण अलाए किथां पढ़ियो हूंदो 4 ई, ओॾी महिल हूंदा 3 हा गीता जे टाइम ताईं। ख़ैर उहो त ॻाल्हि जो मतिलबु। प्रेम सां चओ श्री राम। रावण खे हर कंहिं ॻाल्हि जी ॼाण हुई, हुनखे बल थियो, हुनखे ताक़त थी। चई हाणे इन ताक़त खे छा कयां? ॿियो कुझु सुझुसि कोन्हे। चई कैलाश पर्वत खणा न मथे ते, हाणे तोखे बल आहे त उन मां ॿियो कोई कमु वठि ताक़त सां न। कैलाश पर्वत खे मथे खणणो आहे। शंकर भॻवान खे सिर त चाढ़े सघे थो, पर सिर बि चाढ़ींदो त कीअं चाढ़ींदो ख़बर आहे कंहिंखे? अभिमान सां। छा चए? भॻवानु क़बूल कंदो ई कोन। भॻवानु सिर क़बूल कंदो ई कोन्हे, छो जो अभिमान वारो आहे। अभिमान वारी शइ भॻवान खे क़बूल काई न हूंदी आहे। हुन त चाढ़ी, चाढ़ण त चाढ़े अचे, पर भॻवानु क़बूल कयो कोन, हुनजे सिर वठे सा त अमर न करे छॾे सा। पर अभिमान सां ॾिनई त हुनखे फल कुझु न मिलियो। मिले सा काई वॾी ॻाल्हि न, अभिमान छॾे करे सिर चाढ़े हा त पोइ हुनखे सभु फल मिले हा। भॻवान शंकर भॻवान ते हिकिड़े कंहिं पंहिंजी अखि कढी चाढ़ी, ऐं भॻवानु चयसि ठीकु आहे, तोखे हाणे जेकी खपई सो ॾियां थो। हुनखे वरदान ॾिनई। कंहिं चाढ़ी ख़बर कंहिंखे? जी श्री विष्णु भॻवान। सहस कमल में हो रहे धारी, पूर्व परीक्षा तास पुरारी, कठिन भक्ति देखी प्रभु शंकर, भय प्रसन्न दिए इच्छित वर। शिव चालीसा में ही आहे। प्रेम सां चओ श्री राम। भॻवानु ख़ुशि थियो
ऐं इच्छत वारो हुनखे ॾिनई जेकी खपेसि, उनखे ओॾी महिल चकर खपंदो हो, हुनखे चकर भॻवान खे ॾिनई, हुन घुरियो जेको उहो त हाणे भॻवान जो सभु कुझु आहे हिक ॿिए में पाण में, पर हिकिड़ी हुनखे भक्ति करणी हुई ऐं इहा ॻाल्हि हुई। 1000 कमल रखी ऐं हुन ओम नमः शिवाय चई करे हुन ते चाढ़ींदो पियो वञे ऐं ॾिठई त 1000 कमल त ठेक, मंत्र हिकिड़ो बचियो पिया ऐं गुल आई कान, हाणे किथां अचे, 999 थी विया, हाणे उथंदो त वरी ॿीहर 1000 खपनि, छो जो जेका कामना सकाम मंत्र हूंदो आहे न पूरी करणी पवंदी आहे। तीअं हाणे चवंदा आहिनि भई मुंहिंजी अखि आहिनि इहा बि कमल जहिड़ी आहे, ईअं भॻवान जा कन बि कमल जा आहिनि, विष्णु भॻवान जा हथ बि कमल जा अथसि, पेर बि कमल जा अथसि, उनजो लक़ब ॾिबो आहे। पर हुन कमल जे सभिनी लक़बनि जे हूंदे अखि छो कढी, चई सभिनी में अखि तिखी आहे, पवित्र आहे, हथ खां अॾ खां, ईअं न भई कमल आहे त पोइ हथु भले कहिड़ो बि ॾिए हथु खणी मथां चाढ़े छॾे था न, पर न, जॾहिं श्रद्धा हूंदी आहे, भक्ति हूंदी आहे त पोइ सचाई बि हूंदी आहे। ऐं जिते वरी थोरी गड़बड़ हूंदी आहे, सचाई न हूंदी आहे, त वरी पोइ फ़ाइदो कुझु न पवंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। त श्री विष्णु भॻवानु ओॾी महिल पंहिंजी अखि, मथो न, वार न, कन न, हुन सभु कमल जहिड़ा लक़ब आहिनि सभिनी ॻाल्हियुनि खे, पर तंहिंखां पोइ बि ईअं आङुरी कटे हणिया त कमल न हो, पर न, ईअं न हणो आहे। ईमानदारी माना ईमानदारी, पंहिंजी अखि कढी आई त अखि त हुनखे साॻी अची, कोई अखि हुन जी वई कान। श्रद्धा वारो भॻवान खे जेको बिना अभिमान ॾिबो आहे, उन में कॾहिं नुक़सानु न पवंदो आहे, फ़ाइदो पवंदो आहे, पर जेतिरी श्रद्धा हुजे। पर इहो केरु कंदो, उहो गुरमुख करे सघंदो आहे, उहो देवी संपदा जे गुणनि वारो करे सघंदो आहे। ऐं रावण खे हो पंहिंजो सिर लाइ भॻवान जे अॻियां रखंदो हो, हुनखे ख़बर हुई मूंखे ॿियो सिर अचे थो, मां ईअं चई ॿियो केरु करे ॾेखारे, सिर लाहे करे ॾेखारे, भॻवान ते चढ़ाए ॾेखारे, अरे तोखे सिर इहो ॿाहिरियो चाढ़ी थो, पर जंहिं अभिमान रूपी सिर जेकर केरु गुरूअ खे चाढ़ींदो आहे त उहो सदाईं अमर थी वेंदो आहे। मैं मेरा गुरु चरण में जो जन भेंट चढ़ाए, कहे टेऊं त सदा सके काल निकट नहीं आए। उन काल वेझो ईंदो न, छाकाणि त हुन अभिमान खे भॻवान जे चरणनि में, गुरूअ जे चरणनि में चाढ़े छॾियो। त जेको पंहिंजे गुरूअ खे पुठी थो ॾिए, जेको वचन खे पुठी थो ॾिए, गुरूअ जी आज्ञा खे नथो मञे, चई उनखे ॾाढो ॾंड मिलंदो आहे। कहिड़ो विष्टा कासो कीड़ा होवे, हीअ साईं जन कोई अमरा पुराणे में ॻाल्हि लिखी आहे, त इहे पंहिंजे मन मते सां न लिखियलु आहे। तव्हां गरुड़ पुराण पढ़ंदा त उन में सभु ॻाल्हि लिखियलु, उनजो फल लिखियलु आहे। वरी ॿियनि हंधि बि जिते धर्म सिंधु ग्रंथ में उनजो बयानु कयलु आहे, उते इहे ॻाल्हियूं पूरियूं लिखियलु आहिनि। भई उनखे विष्टा जे कीड़े जो जनमु मिलंदो आहे, जेको गुरूअ जे वचन खे पुठी ॾींदो आहे। त उहा ॻाल्हि उतां शास्त्र जी खणी करे हिते लिखियलु आहे, ईअं न भई पंहिंजे कुझु बि लिखी छॾियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हुन पूरी ॻाल्हि लिखी आहे, काल पकड़ तिस चोटा, उनखे काल चोटी खां पकिड़े, माना वारनि खां पकिड़े गीलींदा आहिनि, गीले करे उनखे नरक में वञी फिटी कंदो आहे। जीअं न भई मूर्ख जो हिसाबु कीअं हूंदो आहे, उनजो मन स्थिर न हूंदो आहे, उनखे मूर्ख चइबो आहे। उनखे मनमुख चइबो आहे, जेको पंहिंजे हिकु मन ते बीहे ई न आहे। मनमुख माण्हू पंहिंजे मन जे मते ते हले, त हाणे मन केॾी महिल कीअं आहे, मन के मते न 40, मन के मते 50, मन जा मत, मन के मते 1000 जेकी चओ, मन जा मत आहिनि, घड़ी घड़ी फिरंदा, माण्हू कीअं करे सघंदो। मन केॾी महिल हीअं चवंदो आहे, केॾी महिल हीअं चवंदो आहे, त उहो वरी ॻाल्हि मज़े जी न हूंदी आहे। गुरमुख हूंदो आहे उहो हिकिड़ी ज्ञान। अनाथ कोट सुज्ञान के निश्चय निज मत एक, एक अज्ञानी के हिये वर्तत मते अनेक। करोड़ ज्ञानवान हुजनि, अनाथ कोट सुज्ञानी के, ज्ञानी हुजनि, करोड़ ज्ञानी हुजनि, ऐं उन्हनि खां तव्हां पुछो त निश्चय निज मत एक, उनजो निश्चय बि हिकिड़ो आहे, ऐं असुलु जेको ख़ुदि जो मत आहे उहो हिकिड़ो ई हूंदो आहे, ॿ न कंदो। राम भॻवान त इन जी कमाल हुई जीवन जी, ऐं राम पाण खे इहा इन ॻाल्हि ते पको ई रखियो। जीअं भई राम जी तव्हांखे ख़बर आहे त हुनखे ॿी शादी न करणी, चई मां भई ईअं हूंदो आहे राजाऊं ॿी शादी करे सघंदा आहिनि, चई ईअं आहे, उहा ॻाल्हि त पकी आहे, मुंहिंजी ॿी शादी न थींदी, पर इहा बि हिकिड़ी ॻाल्हि पकी आहे त मुंहिंजी वाणी बि ॿ कोन थिए ॾियो। डबल न चवंदा, राम ओद्विर नाभि भाषते,
राम जेकर चए हिकु दफ़ो चई हीअं त ईअं ई थींदो, उनखे ॿ ॻाल्हियूं न करे। जे स्त्री हिकु रखंदो आहे त वाणी बि ज़बान बि हुनजी हिकु आहे, ज़बानूं ॿ न कंदो आहे। चई ॿ दफ़ा मां कीअं चवंदुमि, मूं चयो माना चयो, हुनखे वचन जी वाइदे जी कंहिं ॻाल्हि जी दौड़ त कान्हे। कॾहिं कॾहिं मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त भॻवानु त चए थो जेको मुंहिंजी शरण में ईंदो आहे न ऐं उनखे पार कंदो आहियां, कृष्ण भॻवानु चयो आहे। पर साईं राम भॻवानु चयो न त उन वरी माण्हुनि खे पको विश्वास हूंदो आहे। राम जी ॻाल्हि राम चई आहे न, सकृदेव प्रपन्नाय, सकृत माना हिकु दफ़ो मुंहिंजे शरण में अचे, प्रपन्न थिए, मुंहिंजे शरण में अचे, सकृदेव प्रपन्नाय। वरी ख़ाली वासा जे तवास्मी थी चई याचते, चए मां प्रभु तुंहिंजो आहियां, एतिरो। पोइ मुंहिंजो कमु अॻिते आहे, कहिड़ो? अभयम सर्वभूतेभ्यो ददामी, उनखे सभिनी खां मां निर्भय करे छॾींदो आहियां, अभय करे छॾींदो आहियां, उनजो डप डुप सभु लाहे छॾींदो आहियां। एतद व्रतम मम, इहो मुंहिंजो व्रत आहे, मुंहिंजो वाइदो आहे, मुंहिंजो वचन आहे। केरु थो चए? श्री राम भॻवानु। वाल्मीकि रामायण में इहो सलोक लिखियलु आहे। सभु जेके पढ़ंदा आहिनि उन ॻाल्हि ते राम चयो आहे माना ॻाल्हि हाणे पकी आहे। ईअं त भई कृष्ण भॻवान बि चयो आहे, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त कंदुसि। हुजे मां सभिनी डपनि सभई डप डाव लाहींदुमि। राम भॻवानु चयो आहे। कृष्ण भॻवान बि इहा ॻाल्हि चई आहे, पर भई राम भॻवान खे वधनि ॾींदा आहिनि। ॻाल्हि साॻी आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु न आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसो केतिरो भॻवानु चयो आहे, पर उन्हनि जी ज़बान हिकु आहे। छा चए? ऐं मूर्ख इंसानु हूंदो आहे, उनजो छा हिसाबु हूंदो आहे? रावण 10 ॻाल्हियूं कंदो आहे, हिकु दफ़े राम ऐं रावण जो पाण में वार्तालाप थियो। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। रावण चयो ही नेम ॿेम वरी छाजा थींदा आहिनि। जीअं कोई वॾो माण्हू करे तीअं वस वारो आहे, छा बि करे। अंग्रेज़ीअ में बि इहा ॻाल्हि चवण आहे न सभिनी खे, मां ॿुधायो, बॉस इज़ ऑलवेज़ राइट, ईअं चवंदा आहिनि न। चई पर केॾी महिल भई हू ग़लती करे त चई पोइ पहिरियों नंबर क़ाइदो न पढ़ियो अथई, बॉस इज़ ऑलवेज़ राइट, हमेशह उहो राइट आहे, भले ग़लति हुजे तॾहिं बि राइट आहे। राम चयो असां वटि ईअं कान्हे, असां वटि त लड़ाईअ में बि क़ाइदो हूंदो आहे। ऐं वरी ॾेखारियनि, राम ऐं रावण हिकिड़े दफ़े विढ़िया ऐं रावण जा हथ बंदि करे छॾिया। रावण हाणे विढ़ी न सघियो, बसि ईअं बीठो ऐं राम हीअं बाण तयारु कयो त एॾी महिल शंख वॼी वियो, या भई सम्झो सिजु लही वियो। राम चयसि हींअर वञ, सुभाणे वरी तयारु थी अचिजांइ, असां वटि लड़ाईअ में बि नियम थींदो आहे, सिजु लही वियो हाणे न मारींदो तोखे जेदान अथई, वञ। नथो मारे, कंधे हेठि करे चई यार मारे हा न, मुंहिंजी बेइज़ती न थी हा। रावण अपमान त भले कयो, सभु कुझु कई, पर उहो बेइज़ती सहणी पई न। अपमान जेको कंदो आहे उनखे बेइज़ती सहणी पवंदी आहे, इन करे अपमान कॾहिं कजे ई न। रावण हिकु दफ़ो न 100 दफ़ा पंहिंजो अपमान सठो आहे। अपमान खां पोइ पंहिंजे उहो बेइज़तो थियो आहे। छो थियो? राम छो न थियो? छाकाणि हुनखे बेइज़ती जो सुवाल ई कान्हे, मान ई कोन्हे न। साईं टेऊंराम लाइ करे गुणनि में लिखियलु आहे, मान न चाहत रहत निर्मानी, मान न चाहत रहत अमानी। कॾहिं मान न चाहींदा हा भई मान थिए, सन्मान थिए, ऐं मान सन्मान कंहिंजे अॻियां थिए? सभु त पंहिंजा ई आहिनि, कंहिंजे पंहिंजे पाण में गॾु में थींदो आहे कोई हीउ मान करे हीउ न करे। हीअ त धारियनि में मान खपंदो आहे, भई धारियां हुजे त पोइ कोई मुंहिंजो मान करे, शान मान करे ॾिसनि। हाणे तव्हां बि पंहिंजा, मां बि पंहिंजो मान वरी ठाहिजो। जेसि ताईं माण्हूअ जी दिलि मिलियल न आहे तेसि ताईं माण्हू मान जी घुर कंदो आहे, उन मान जी काई क़ीमत बि न हूंदी आहे। ऐं जे दिलि मिलियल आहे पोइ वरी मान जी घुर्ज बि न हूंदी आहे, ऐं मान ई मान हूंदो आहे, मौज ई मौज हूंदी आहे, आनंद। दिलि मिलियल आहे न, हाणे मान अपमान छा आहे? कुझु आहे ई कान। पर जेसि ताईं दिलि मिले तेसि ताईं असांजे मन मां इहा मान जी भावना वेंदी न, ऐं जॾहिं दिलि मिलंदी पोइ वरी मान जी घुर्ज रहंदी कान। मान जी घुर्ज रहंदी, अपमान बि केरु न करे सघंदो। दिलि मिलियल हाणे अपमान केरु कंदो? कंहिंखे ताक़त आहे? त जीवन में हिकिड़ी वॾे में वॾी ॻाल्हि आहे, माण्हू गुरमुख थिए। छा थिए? मनमुख न थिए। जे न मनमुख थींदो त उनखे तकलीफ़ ईंदी।
उनखे ॾाढी तकलीफ़ ईंदी। पूरे गुर को जो पिठ देवे, विष्टा कासो कीड़ा होवे, काल पकड़ तो तिस चोटा। ॿी ॻाल्हि लिखनि था, गनका का मन ज्यों थिर नाहीं। जीअं गनका जो मन स्थिर न हूंदो आहे, उनजो मन जेको आहे विचलित ई हूंदो आहे। हमेशह उनजे मन में खिटपिट हूंदी आहे, हीउ न हीउ हुजे, हीउ न हीउ हुजे, हीउ न हीउ हुजे। उहो पंहिंजो सिंगार पाण कंदी तॾहिं बि चवंदी हीअं हिते ठीकु आहे न हीअं ठाहे, उन में ई साल लॻी वेंदो आहे। असां बि सिंगार घर में कंदा आहियूं, सनान खां पोइ वरी उहो रूम न हूंदो आहे, ड्रेसिंग जो रूम, पोइ उन में थोरो हीअं हिते हीअं ठीकु आहे न हीअं ठीकु कयां, ऐं हिते हीअं थी वियो हीअं आरसीअ में ॾिसंदे ई पोइ जंहिंखे जेतिरी देरि लॻे, जेको ॾिसंदो हुजे मूंखे ख़बर कोन्हे, पर किन किन खे त कलाक बि लॻी वेंदो आहे। सनान में कलाक लॻे न लॻे, छा हिसाबु आहे? पंहिंजे सिंगार में ई पाण खे एॾो टाइम लॻे ख़बर। ऐं हूअं चई उहो कृष्ण भॻवान ई ठाहींदा आहिनि न, वेस ठाहे ईंदा आहिनि, रासलीला कंदा आहिनि। उनखे सीन ठाहिणो आहे, हिन खां पोइ वरी ॿियो सीन करिणो आहे, ऐं हज़ारे माण्हू ॾिसनि बि था, 1000 100 500 जेतिरे रासलीला में कंदो, पर घणी देरि में तयारु थी न, इशारो करे हीअं हिते लॻाए हिते लॻाए, हल भई तयारु थी वियो हली फटाफट। ऐं लॻभॻि तव्हां असांखां सुठो सिंगार हूंदो आहे, चालू बि न हूंदो आहे, पर ईअं रोज़ु उन्हनि जो अभ्यास आहे, ॾिसणो ई न बसि ईअं फटाफट करे। जॾहिं करिणो आहे त फटाफट करे वठिजे न, उन में सिर वरे, उन जो मन स्थिर हूंदो ई न आहे, त पोइ चवंदो अरे हीउ ठाहे न, हीउ सुठो न आहे, हिनखे मिटाए हणो, हिनखे मिटाए वरी खणी वरी ॿिए पासे हीअं ठाहे वरी हीअं, इहो छा आहे छा मन स्थिर। पर हीअ त ख़ाली पंहिंजे पाण जे लाइ न, पर ईअं ई माना ॿिए हर कंहिं ॻाल्हि में हीअं न हीअं हुजे, हीअं न हीअं हुजे, हीअं न हुजे, मन स्थिर मिड़ई न हूंदो आहे। गन काका चित ज्यों थिर नाही, बेमुख भटके त्यों भव माए, त्यों संसार में भिटकंदो ई रहंदो आहे। भॻवान जो नाम बि न जपे सघंदो आहे, पोइ असां वांगुरु खिटको कंदो आहे, भाई प्रेम सां चओ श्री राम। हाणे मूंखे श्री राम न चइणो आहे, हाणे त छा चऊं, कृष्ण भॻवान न, मूंखे कृष्ण भॻवान न चइणो आहे, मूंखे सतनाम साखी चइणो आहे, न मूंखे सतनाम साखी न चइणो आहे, शिव भॻवान जो नालो वठणु, न न आउं त झूलेलाल जो त ॿियो चवां ई कान। अड़े तो भॻवान जे नाले में बि ऊंधे करे छॾियई, हीउ छा थो करी? तोखे पंहिंजी सम्झ कोन थी पए त कहिड़ो भाई भॻवानु मिड़ई भॻवानु आहे, तूं कहिड़ो बि नालो जप, कहिड़े बि नाम जपण सां पार थींदे। कहिड़ी ॿेड़ीअ में चढ़जे त हिन पार खां हुन पार वञी सघिजे। हिकिड़ो क्वेश्चन मन तव्हां खां सुवाल थो पुछां, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। नदीअ जे किनारे ते घाट ते 5 ॿेड़ियूं बीठियूं आहिनि, छा चयमि? कहिड़ी ॿेड़ी पार करे सघंदी? हा, पोइ वरी जेको 2 ॿेड़ियुनि में चढ़े उनजो हाल छा थींदो आहे? 5 में त चढ़ी कोन सघंदो, आउं चवां खणी, पोइ ख़ाली ॻाल्हि रहंदी। कहिड़ी बि हिकु ॿेड़ीअ में चढ़ंदो त पार थी वेंदो हली, पर जेकर चए हीअ न हीअ ॿेड़ी, चए न हीअ सुठी कोन्हे, हीअ ॿेड़ी, चए न हीअ सुठी कोन्हे हीअ, त पोइ माण्हू वञे विस्तरंदो त ॿेड़ियुनि में ई पियो घुमंदो, पार पहुची सघंदो ई कोन। ॿेड़ी हर का पार करण वारी हूंदी आहे, अहिड़ी काई ॿेड़ी कोन्हे जेका पार न करे। पर कंहिंजो सिंगार कीअं हूंदो आहे, कंहिंजो सिंगार कीअं हूंदो आहे, कंहिंजो सिंगार कीअं हूंदो आहे। हाणे तव्हांखे जहिड़ी ॿेड़ीअ में चढ़णो हुजे, पर हिक में चढ़णो पवंदो। ईअं न आहे त ख़ाली सोचींदा रहो हिन में चढ़ा, न न न पोइ हिन में चढ़ा, न न न न पोइ हिन में चढ़ा, ईअं किथे सघंदो आहे भाई? अड़े भाई तूं इहे सोचींदे सोचींदे तुंहिंजो जनम ॻरी वेंदई। हिकिड़ी ॿेड़ीअ कहिड़े में बि चढ़, खपई त राम चओ, चाहे राम चओ चाहे श्याम चओ, कीअं आहे? उहो त हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर भाई कहिड़ो बि चए, हू है दोनों कर, कृष्ण कहो या राम। जग में उत्तम है ये नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम 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 राधे श्याम। हिकिड़ो ई चवणो, वरी यही पोइ 2 चऊं त तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, तूं 2 चओ या 10 चओ, मूंखे कोई फ़र्क़ु थोरी पवंदो। पर हिकिड़ी माई जी ॻाल्हि न ॿुधी आहे, हिकिड़ी माई झूपड़ीअ खे लॻी बाहि, पोइ चई भई
राम खे वरी हनुमान खे वरी कृष्ण भॻवान खे वरी ॿिए खे वरी टे खे झूपड़ी सड़ी वियसि हली। उन जी झूपड़ी त न बची, तव्हांजी बचंदी छा चयमि, उन जी कोन बची, तव्हां 10 जपींदा। कथा ॿुधायां छो थो, तव्हांखे बि इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त हिक में पूरो विश्वास रखो। 10 नंद भिटकंदासीं त काई तकलीफ़ ईंदी। बेमुख का मन भूंड समान, भूंड हूंदो आहे उहो हमेशह गंदगी चाहींदो आहे, उनखे ख़ुशबू ई न वणंदी आहे। भूंड ऐं भंवर ॿ हूंदा आहिनि, जीअं तव्हांखे संतनि ॿुधायो भई हिकिड़ो गुरमुख थींदो आहे, हिकिड़ो मनमुख थींदो आहे, त हिकिड़ो भूंड थींदो आहे, हिकिड़ो भंवर थींदो आहे, हिकिड़ो हंस थींदो आहे, ॿियो कांग थींदो आहे। हाणे जहिड़ो बि तव्हांखे सम्झ में अचे, हंस ऐं बगुलो, हंस ऐं बगुलो थींदो आहे, कांग ऐं कोयल थींदी आहे, हिकिड़ो मिठो ॻाल्हाईंदो आहे, हिकिड़ो कड़ो ॻाल्हाईंदो आहे, मिसाल, ऐं हिकिड़ो कारो थींदो आहे त वरी कोयल बि सम्झो कारी थी, ऐं बगुलो ऐं हंस ॿई अच्छा थींदा आहिनि। पर भाई ॿिन्ही जो सुभाउ अलॻि आहे, ॿिन्ही जे मन में अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि। त बेमुख जो मन जेको आहे उहो भूंड वांगुरु हूंदो आहे, उहो ख़ुशबू मिड़ई न चाहींदो आहे, उहो दुर्गंध चाहींदो आहे, सुगंधी छोड़ करे मल पाना। उहो वरी गंदगी खाईंदो आहे, गंदगीअ सां उनजो प्यारु हूंदो आहे। पापों की ले पोटा, पाप ई पाप कंदो आहे, सुठी ॻाल्हि मिड़ई न करे सघंदो आहे। ऐं अॻिते साईं लिखनि था, जेकर तव्हां सुख चाहियो त घटि में घटि तव्हां बि बेमुख न बणिजो। छा चयमि, तव्हां बि मूर्ख न बणिजो, तव्हां बि मनमुख न बणिजो। उनखे छॾे करे ऐं तव्हां बि अची करे भई गुरमुख, ऐं वरी संग बि उनजो न करियो। भॼ मूर्ख खां सौ को त परे, संग संतन जो दुख दूर करे, संग मूर्ख जो मन मूढ़ करे। संग संतन जो दुख दूर करे, संग मूर्ख जो मन मूढ़ करे। भज मूर्ख खां सौ कोह परे, भज मूर्ख खां सौ कोह परे। जेको विझे भजन में भंगुड़े अदा, जेको विझे भजन में भंगुड़े अदा। सचो संतन जो थई संगुड़े अदा, सचो संतन जो थई संगड़े अदा। जेको विझे राम जो रंगड़े अदा, जिता राम जो रंगड़े अदा। सचो संतन जो, सचो संतन जो। इहा ॻाल्हि सही सदी आहे। मूर्ख जो मन जेको आहे असांजे मन खे ई ख़राबु करे छॾींदो। मूर्ख जेको आहे उहो मूर्ख जे न मारे त खारे ज़रूरी, हिकु दफ़ो ॾींहं जा तारा ॾेखारे ज़रूरी। मूर्ख जेकर मारींदो न, अवल साईं मारींदो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि चयल आहे शास्त्रनि में, भाई तव्हांखे हिकिड़ो दोस्त खपंदो हुजे ऐं हिकिड़ो दुश्मन हुजे, त दुश्मन बि चवंदा आहिनि त उहो वधीक सुठो आहे, पर मूर्ख जेको आहे दोस्त उहो सुठो न। मूर्ख मित्र से चतुर शत्रु अच्छा, इहे चवंदा आहिनि। मूर्ख जेको असांजो मित्र हुजे न, उन खां दाना दुश्मन भलो। नादान नादान ऐं दाना उबतो आहे। नादान दोस्त खां दाना दुश्मन भलो, जेकी ॻाल्हि सम्झ में अचे। कॾहिं मूर्ख जो संग कजो न, उन संग में ॾाढो दुख पवंदो आहे। हिकिड़ो साईं जो, साईं टेऊंराम साहिब जो सिंधीअ जो भॼन आहे त भई पवे जीअं मनुष्य दिलि जो हुजे जंहिं संग में टोटो, मनुष्य दिलि जो हुजे खोटो। पवे जीअं खीर विख फोटो, मनुष्य दिलि जो हुजे खोटो। तुरत तंहिंखे छॾणु घुरिजे। खीर आहे, उन में सभु कुझु पियल आहे, माना बादाम पिस्ता काजू केसर मिश्री इलायची, पर उन में हिकिड़ो फोटो माना तिर ज़री ज़हर जी पियल आहे। पीअंदा हुया फिटी कंदा, पीअंदा हो की हारींदा हो? हारबो भाई, पीबो कीअं? ज़हर पियल आहे, मरी वञिबो।
तीअं मूर्ख जो संग बि ईअं ई आहे। सम्झो भाई सभु ॻाल्हि सुठी हुजे पर भाई मूर्ख जो थोरो संग थियो न त पोइ वरी तकलीफ़ थी पवंदी। मनुष्य दिलि जो हुजे खोटो तुरत तंहिंखे छॾणु घुरिजे, उनखे ओॾी महिल छॾे ॾिजे, उन संग में रहण जी काई ज़रूरत कोन्हे। इन करे जेतिरो थी सघे भई पंहिंजे जीवन में इहो मिड़ेई कमु कजो जो मूर्ख जो संग न कजो। भॼ मूर्ख खां 100 कुहत पढ़े, जेको विझे भॼन में भंगुड़े त जेको भॼन खे बिगाड़े छॾे अहिड़े खे अहिड़ो संग मिड़ेई न कजो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की जय।